ज़िले कशमीर कंदकोट पुलिस जो बालकानी गैंग खिलाफ पुलिस ऑपरेशन एक ॾोहारी मारिजी वञण ऐं 3 ॾोहारी ज़ख़्मी थियण जा इतला। पुलिस ऑपरेशन जारी ॿुधायो पियो वञे। मिलण मूजिबि एसएसपी कशमीर कंदकोट मोहम्मद मुराद गांगरो जी सरबराही में एसएचओ ए सेक्शन खलील अहमद लेगारी ऐं सिकंदर अली पावर जो कचे में बालकानी गैंग खिलाफ ऑपरेशन जारी। पुलिस ऑपरेशन दौरान ॾोहारनि विच में फायरिंग जो सिलसिलो जारी ॿुधायो पियो वञे। कशमीर पुलिस जी फायरिंग में एक ॾोहारी मोरू बालकानी मारिजी वञण जा इतला, जॾहिं त 3 ॾोहारी ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि। पुलिस ऐं ॾोहारनि विच में फायरिंग जो सिलसिलो अञा ताईं जारी ॿुधायो पियो वञे। पुलिस ऑपरेशन दौरान 200 खां वधीक अहलकारनि एपीसी चैन मशीननि बख्तरबंद गाॾियूं पिणु हिसो वठी रहियूं आहिनि। एसएसपी कशमीर कंदकोट मोहम्मद मुराद गांगरो ऐं खलील अहमद लेगारी जो चवणु आहे त कचे जे ॾोहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। जल्द ॾोहारनि जो ख़ात्मो करे ज़िले अंदरि अमन अमान जी सूरत हाल खे बहितर कयो वेंदो। बदनाम ज़माना धाड़ेल मंज़ूर उर्फ़ मनु बालकानी जो भाउ मोरज़ादो उर्फ़ मोरू बालकानी पुलिस मुक़ाबले में मारिजी वञण जो इतला आहिनि। मलगुज़ार उर्फ़ मलू बालकानी समेत 3 ॾोहारनि जे ज़ख़्मी थियण जा इतला।